वज़ीर आज़म चयो आहे त सुप्रीम कोर्ट में चूंडुनि बाबति केस जो फ़ैसिलो सभिनी जे साम्हूं आहे। वज़ीर आज़म चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे क़ौमी असेंबली मां ठाराव मंज़ूर कराईंदासीं। सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो 10 तारीख़ ताईं इलेक्शन जे हवाले सां फंड ॾियणा आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त फ़ैसिले मूजिबि इलेक्शन कमीशन 11 तारीख़ ते सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट पेश करणी आहे। वज़ीर आज़म इहो पिणु चयो आहे त आइन ऐं कानून सां संगीन मज़ाक़ कयो पियो वञे। हुकूमती इत्तेहाद जो वाज़िह मौक़िफ़ साम्हूं अचणु घुरिजे। अवांखे ॿुधायो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुकूमती इत्तेहाद जे इजलास खे ख़िताब कयो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे क़ौमी असेंबली में ठराव मंज़ूर कराईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे।